जेड़ा नबी नू कब्र च जिंदा समझेंदा है ओ सहाबा दा ही दुश्मन है, मुहम्मद दी इज्जत दा भी दुश्मन है। गल दी समझ आई ने कि कोई नहीं है? जेड़ा नबी नू रोज़े अतहर दे अंदर जिंदा समझेंदा है, सब तो वड्डा काफिर ए है कि इसने मुहम्मद दे सहाबा दे ईमान ते शक कीता है। असा जो अकीदो आ तसा जो नबी जिंदा नबी आ सबई चो असा जो नबी जोर सा चो असा जो नबी खुदा जे नबी के जो जिंदा न मने सो काफर। नबी पाक अलैहिस्सलाम खुद फरमायो आ तो जुम्मे जे डी मुते घणी सलात पढ़ो। साईं जुम्मे जे डी छो पान फरमायो मखसूस दिहाड़ो आ। सही किए भला पान फरमाइन था इन ॾींहं वारी सलात बराहे रास्त मां मुहम्मद वटि पहुचंदी आ। हिकिड़े सहाबी चयो या रसूल अल्लाह तहां जे वफ़ात खां पोइ बि जेकॾहिं तहां वफ़ात करे वञो तो उन खां पोइ बि जुम्मे जे ॾींहुं तहां ते सलात ईंदी। पाण फरमाइनि था नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु ॿुधी छॾियो अल्लाह जो नबी जहिड़ो हूंदो आहे ऐं दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में बि अहिड़ो त ज़िंदा हूंदो आहे जो पंहिंजे क़ब्र में रोज़ी खाईंदो आहे। अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे उनखे ऐं अल्लाह जो रिज़्क़ वापराईंदो आहे, रिज़्क़ खाईंदो आहे। जेकॾहिं मां वफ़ात करे वञा त बि मां तव्हां जे लाइ जहिड़ो नबी आहियां, ज़िंदा नबी आहियां। अल्लाह जा नबी सभु ज़िंदा आहिनि पर असांजो नबी त बतरीक़े औला ज़िंदा नबी आहे।